असां तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं त 2018 जे अंदरि बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इहा सीट खटी हुई। उन हिसाब सां अगरि ॾिठो वञे त हींअर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ लाइ माण्हुनि जी दिलि जे अंदरि हमदर्दियूं वधी वियूं आहिनि। तव्हांखे ख़बर आहे रियासत पंहिंजी ताक़त आज़माई कई आहे, ज़ोर आज़माई कई आहे, बेबुनियाद के दाख़िल कया विया आहिनि। असांजो पार्टी जो चेयरमैन जेको हर हवाले सां बेदाग़ आहे, उन्हनि जे मथां 200 खां मथे केस दाख़िल कया अथनि ऐं बाक़ाइदे ऑपरेशन शुरू कयो आहे। पर उन जे बावजूदि इंशा अल्लाह ताला पाकिस्तान तहरीक इंसाफ़ PS 97 वॾी अक्सर सां खटींदी। किसी भी सूरत में ये इलेक्शन परम नहीं हो सकते। हाथ से ये चीज़ें करवा रहे हैं, लोगों को परेशान कर रहे हैं, लोगों को मरवा रहे हैं। ये अवाम नहीं चाहती, अवाम बिल्कुल नहीं चाहती। अवाम तो पुरअमन है, इंशाल्लाह पुरअमन रहेगी। ये कुछ चंद शरपसंद लोग हैं जो चाहते तो हम आप पार्टियों को आपस में लड़ाएं, और इंशाल्लाह ताला हमें सब्र है। अल्लाह ताला ने कुरान में हुक्म फरमाया सब्र करो, हम सब्र से हैं। इंशाल्लाह सब्र से हम अपना काम करेंगे और सब्र करके सीट निकाल के दिखाएंगे। असल मामला ये है, मैं आपको बताना चाहता हूँ, यहाँ तो अगर सेकंड की बात करते हो, मुकाबले की बात करते हो, तो पाकिस्तान पीपल्स पार्टी मुकाबले में आ सकती है। बाकी इंशाल्लाह ताला आप भी देख रहे हो, अवाम भी देख रही है, लोग भी देख रहे हैं, तो इंशाल्लाह पाकिस्तान तहरीक इंसाफ ये सीट हर हाल में जीतेगी। और जितना पब्लिक का देख रहे हो चाहत मोहब्बत पाकिस्तान तहरीक इंसाफ से, हमारे चेयरमैन साहब से, तो इंशाल्लाह ये सीट हर हाल में हम लोग जीतेंगे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं कराची खां। PS 97 जे PTI उम्मीदवार बशीर अहमद सोढर चयो त अवाम निशान खे न पर शख़्सियत खे ॾिसी वोट करे थो। बैट जो निशान असां खां खसियो वियो आहे, पर असां वटि वोट मौजूदु आहे। ख़ान जी मोहबत माण्हुनि जे दिलनि में बरक़रार आहे। कराची समेत समूरे मुल्क मां PTI उम्मीदवार भारी अक्सरियत सां कामयाब थींदा। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे PS 97 जे उम्मीदवार बशीर अहमद सोढर जलील मुंगेरी ऐं ॿियनि पारां पंहिंजे चूंड मुहिम जे ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हू 8 फरवरी ते वोट ॾेई नाइंसाफ़ियुनि जो बदिलो वठंदा। इन्हनि चयो त असांखे फ़ख़ुरु आहे त असां ख़ान जा पैरोकार आहियूं। इमरान ख़ान पंहिंजे चाहींदड़नि ऐं वोटरनि खे अपील कंदे चयो त मायूस न थियो, इहे असांखे शिकस्त ॾियणु चाहिनि था, असांखे मायूस करणु चाहिनि था। हाणे ख़बर पई अथनि त सिफ़र हिकु हक़ीक़त हुई आहे ऐं रहंदी। अॼु क़ौम खे इमरान ख़ान ते फ़ख़ुरु आहे। पाकिस्तान जे सालमियत जो बहादुरी सां केस विढ़ंदो रहियो ऐं हिन चयो त ही आज़माइश इंसाननि खे ख़बर पवंदी आहे ऐं हू उन खे सब्र, हौसले, ॾाहप, फ़हम, हुकूमत अमली, अक़लमंदी ऐं समझदारी सां मुंहुं ॾींदा आहिनि। हिननि चयो त हिन भेरे बि मादी वांगुरु हिन तक PS 97 NA 235 तां कामयाबी माणींदासीं। हिन तक में ख़ान सां मोहबत कंदड़ केतिरा ई माण्हू मौजूदु आहिनि जेके हली असां वटि आया आहिनि ऐं हुननि पाण असां सां राब्तो कयो आहे। कार्नर गॾिजाणियुनि मीटिंगनि दौरान तक जे काफ़ी वस्तियुनि में अवाम पारां पुरजोश नमूने सां आदर भाव ॾिसी ईअं पिए महसूसु थियो त असां हिन ॿिन्ही तकनि ते कामयाबी माणे वरिती आहे। हर वस्ती में अवाम पारां भरपूर नमूने सां आजिया गुलनि जी वर्खा कई वई। इन मौक़े ते केतिरनि बिरादरियुनि जे मुअज़्ज़िन पारां वोट ऐं सपोर्ट जो पिणु बावर करायो वियो आहे।